नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां के सिंधड़ी मां खबर ईंदड़ सिंधड़ी थाने जो जबरी तौर बदली कयल SHO दिलशाद कासकेली मंशियात फिरोशन सरप्रस्ती सियासी माण्हुनि ऐं पुलिस ऑफिसरनि बाबति अहम इंकशाफ कया आहिनि। दिलशाद कासकेली जो चवणु आहे त सिंधड़ी थाणे जद सामारो मोरी ऐं गोरनो में सरेआम देसी शराब जो विकिरो थींदो आहे। शराब विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई लाइ DSP सिंधड़ी ज़ुल्फ़कार काइमखानी खां इजाज़त घुरी त न ॾिनी। हिन चयो त मंशियात फिरोश भुंगर मारी ऐं ॿियनि खे DSP सिंधड़ी जी सरप्रस्ती हासिल आहे तॾहिं सरेआम शराब जो विकिरो जारी है। हिन चयो त मंशियात फिरोशन जे चवण ते DSP सिंधड़ी ऐं MPS ज़ुल्फ़कार शाह मुंहिंजी बदली कराए छॾी। वाज़े रहे त 1 महीने दौरान सिंधड़ी थाणे ते 3 SHOs खे तब्दील कयो वियो आहे। हाणे वरी सिंधड़ी थाणे ते नओं SHO अब्दुल मजीद गिरगेज़ जो ऑर्डर थियो आहे। ॾिसूं था त हू अची मंशियात फिरोशन खिलाफ़ कहिड़ी कार्रवाई थो करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।